तो दोस्तों अज अची वो शमन अली मीरारी जो एल्बम नंबर 22। हाँ रब थो ॾिसे दिलरुबा अञा ताईं दुखन में आहियां। तो दोस्तों अज शमन अली मीरारी जो 22 एल्बम शामिल किया है। कुछ दोस्तन कमेंट्स कया उन कमेंट्सन के शामिल कयूं था, उन नाला बुधायूं था, उन्हनि छा लिखियो है वो बुधायूं था। सब का पहिरीं कमेंट्स है लियाकत अबड़ो साहब जी, बड़ी मेहरबानी लियाकत भा। उन लिखो है बाजो ना है गिटार है, जो मां 21 एल्बम में बुधायो। उन खां पोइ शाबान सोलंकी साहब, वड़ी मेहरबानी यार। आल सॉन्ग ब्रेक बस्टर पाकिस्तान 1 नंबर पाकिस्तान सिंगर शमन अली मीराली। उन खां पोइ अञा ॿी कमेंट्स आहे उहा शामिल कयूं। हाँ इन कमेंट्स में मथा दोस्त लिखो है तो तुंजो पिरी मां तुंजो ही आया। यो कड़े एल्बम में आए कलाम, यो उनके बुधाए चुको आया। ज़हूर ज़हूर, वड़ी मेहरबानी ज़हूर भा। उन खां पोइ नादर अली कमेंट्स कई है नाइस वीडियो। उन खां पोइ वहीद अहमद, वड़ी मेहरबानी, मेरा फेवरेट एल्बम है, वड़ी मेहरबानी कुर्ब तवाजा दोस्तन जा। उन खां पोइ सिलेक्शन वहीद हकड़े जी आ। उन खां पोइ पहिरियों कलाम भी वहीद हकड़े जो आ। कलाम जा बोला है बेचैन थी थो मां वञा। उन खां पोइ दोस्तन जेके जिन्हनि कमेंट्स कया उन्हनि जी वॾियूं महिरबानियूं। उन्हनि जे लाइ ही कमु रखियो आहे मां, त जीअं दोस्तनि खे आसानी थिए। ऐं मूंखां कोई बि सवाल तव्हां कमेंट्स में पुछी सघो था, त उहा कमेंट भी मां शामिल कंदुमि जीअं ॿिया दोस्त भी ॾिसनि। ठीकु आहे। ऐं कोई भी कलाम आहे, कोई भी अहिड़ो एल्बम आहे, उन जे बारे में मूंखां पुछी सघो था ऐं उन जे बारे में कमेंट्स करे सघो था, त उहो एल्बम भी शामिल कयूं ऐं उन्हनि जे कलामनि जे बारे में तव्हांखे ॿुधायूं। उन खां पोइ दोस्तों हाणे शुरू कयूं था कलाम। कहिड़ा कहिड़ा शेर जोखियो जो कलाम आहे। तूं जॾहिं खां थियो आहीं जुदा, जॾहिं खां तूं थियो आहीं जुदा। असल में थोड़ो लिखण में अॻिते पोइ ते थियल आहे हिन में। उन खां पोइ कलाम आहे मुख्तियार शाह जो, तूं भी दुख ॾिजे मिठा दुनिया भी सहे नाला काॾे वञा मां, ॿियो अला काॾे वञा मां। उन खां पोइ आहे ख़ासि मौला जी मूं ते करम नवाज़ी आहे, महबूब थियो अॼु मूं ते राज़ी आहे। ग़ुलाम क़ादिर घायल जी शाइरी तमामु बहितरीन। उन खां पोइ ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी, जेसी ताईं न दर्शन थींदो तेसी ताईं मां न वेंदुमि काॾे बि, तुंहिंजे दर ते पियो हूंदुमि मां। ज़बरदस्त शाइरी आहे। उन खां पोइ आहे बलोची बुक्ती समंदर जो कलाम आहे। जल्द ब्याह में जानी मौसम बहारे। उन खां पोइ आहे कलाम विछोड़े जो सदमो, खुदा कंहिंखे ॾे न ओ विछोड़े जो सदमो। साईं सागर शाह जी शाइरी आहे ज़बरदस्त। उन खां पोइ आहे सिराइकी कलाम आहे ज़बरदस्त, मुंहिंजी पसंदि जो आहे। ना रुसिया कर तूं वल वल, नहीं ता थी वेसां पागल, अल्लाह को मनिया कर तूं तोड़ी न मेरी ये दिल, तेरे सहारे में हाँ जींदा, भूरल 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 भूरल। साईं बशीर अहमद बुके जी शाइरी ज़बरदस्त। उन खां पोइ आहे सिराज शाह जो कलाम आहे। सॾे थी तोखे दिलि हलिया हाणे पिरी परदेसी, रोआं थो रात भर अल्लाह ॼाणे पिरी परदेसी। ज़बरदस्त कलाम आहे बि। उन खां पोइ आहे वहीद हकड़े जो कलाम आहे आख़िरी। हाणे हिन आख़िरी कलाम जो जेको टाइटल ॾिनो वियो आहे दिलि यार घुरे थी, ऐं जंहिंमहिल उस्ताद ॻायो आहे उन में वरी ईअं आहे त न बंगलो घुरे थी न का कार घुरे थी, अॼुकल्ह त हर वेले दिलि यार घुरे थी। ज़बरदस्त एल्बम कंप्लीट थी चुका है। तो दोस्तनि जी कमेंट्स जो इंतज़ारु हूंदो आहे ऐं तव्हांजो साथ खपे। इंशाअल्लाह असां कामयाबु थी वेंदासीं।
तव्हांखे दुआऊं ॾींदासीं, तव्हांखे गिफ्ट ॾींदासीं इंशाअल्लाह। जेके गॾु हूंदा यको ई कमेंट्स कंदा रहंदा, लाइक कंदा रहंदा, बस साथ खपे। साईं आसिफ़ अली शाह, वॾी महिरबानी तव्हांजी यार।